नज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां बिशारत सुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। पीपल्स पार्टी कोयटा में पिंडाल सजाए वरितो। बिलावल भुट्टो ज़रदारी कुछ देर में जलसे के ख़िताब कंदो। वॾे अंग में कारकुन शरीक। बलूचिस्तान के अहम सियासी अॻवाननि पारां पीपी में शमूलियत जो इम्कान। ज़रियनि मूजिबि बलूचिस्तान जो अॻूणो वॾो वज़ीर सनाउल्लाह ज़हरी, लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड अब्दुल कादिर बलोच समेत अहम अॻवान पीपी में शमूलियत इख्तियार कंदा। परॾेही खाते जे तर्जुमान भारतीय मीडिया तरफ़ां पाकिस्तान ते लाइन ऑफ कंट्रोल खां मुबैना दहशतगर्द सरहद पार मोकिलण वारे इल्ज़ाम खे बेबुनियाद ऐं कूड़ो करार ॾेई छॾियो। ज़ाहिद हफ़ीज़ जो चवणु आहे त 9 लख खां वधीक भारतीय फ़ौज वालारियल कश्मीर में मौजूदु आहे त पोइ इहो कीअं मुमकिन आहे। वालारियल कश्मीर में भारत सिक्योरिटी निज़ाम ऐं निगरानी लाइ जदीद तरीन औज़ार नसब कया आहिनि। भारत सदाईं कुझु वक़्त खां पोइ अहिड़ो इल्ज़ाम वरजाईंदो आहे। दुनिया ॼाणे थी त भारत पाकिस्तान ख़िलाफ़ बुग़्ज़ ते ॿधल किरदार कुशी जी मुहिम हलाईंदो रहंदो आहे। भारत वालारियल कश्मीर ऐं पाकिस्तान ख़िलाफ़ रियासती दहशतगर्दी में मुलवस आहे। सिंध में लॉकडाउन ऐं स्कूल खोलण या न खोलण बाबति हतमी फ़ैसिला अॼु सूबाई टास्क फोर्स जे इजलास में कया वेंदा। गुज़िरियल ॾींहुं NCOC ऐं सिंध हुकूमत जे गॾियल इजलास में सुभाणे खां लॉकडाउन ख़तमु करण जो फ़ैसिलो कयो वियो हो। NCOC तरफ़ां सूबाई हुकूमत खे कारोबार जो वक़्तु राति 8 वॻे ताईं खोलण जी तजवीज़ पेश कई वई। ज़रियनि मूजिबि सिंध में स्कूलनि खे वधीक 10 ॾींहंनि लाइ बंदि रखियो वेंदो। पाकिस्तान में कोरोना वधीक 68 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। 4455 नवां केस रिपोर्ट। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान कोरोना जी हकारी केसिस जी शरह 8.9% रही। मुल्क में फौतुनि जो अंक 23,865 थी वियो ऐं मजमूई केस 10,67,580 ताईं पहुची विया। सिंध रेंजर्स जो सेक्टर E5 न्यू कराची में बंदि पियल गोदाम ते छापो। वॾे तइदाद में हथियारनि ऐं बारूदी मवाद जी खे पकड़ी वई। रेंजर्स तर्जुमान मूजिबि बरामद थियल हथियार MQM लंडन जे दहशतगर्दनि कराची ऑपरेशन दौरान लिकायो हुआ ऐं इहे हथियार मुस्तक़बिल में दहशतगर्द कार्रवाइनि लाइ इस्तेमालु करे सघजनि पिया। कराची जे समुंड किनारे ते फाथल मार्बलदार समुंडी जहाज़ हैंग टैंक 77 खे कढण लाइ बाज़ाब्ता ऑपरेशन शुरू। गरी मशीनरी जी मदद सां जहाज़ वटां वारी ऐं मिटी हटाइण जो कमु हलंदड़। जहाज़ ते एंकर्स बि पहुचाया विया। ऐं कंदरकोट शहर जे मुख्य बाज़ार में अॾावत दौरान इमारत किरी पई। 1 ॼणो दॿिजी फौत, 5 ॼणा ज़ख़्मी। मलबे हेठां दॿिजी फौतियल जान मोहम्मद बंगवार जो लाश कढियो वियो। फौती जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो।